इस्लामाबाद हाई कोर्ट गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जज राणा शमीम जे इल्ज़ामनि ते तौहीन अदालत जी कार्रवाई शुरू करे छॾी। ॿुधणी 26 नवंबर ताईं मुलतवी। गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे जज राणा शमीम अख़बार जे चीफ एडिटर ऐं रिपोर्टर खे तौहीन अदालत नोटिस जारी। समूरनि माण्हुनि खे ईंदड़ ॿुधणी ते ज़ाती हैसियत में पेश थियण जी हिदायत। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अदालत ते तनक़ीद भली कयो पर अदलिया ते माण्हुनि जो एतमाद रहण ॾिनो वञे। अदालती निज़ाम खे मुसलसिल मुतासिर कयो पियो वञे। शाहिदियूं पेश कयूं वञनि। साकिब निसार ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हर जज जी कोशिश आहे त अवाम ताईं इंसाफ़ जी फराहमी यकीनी बणाई वञे। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान तेल जे अघनि में वधीक इज़ाफ़े जो इशारो ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त रुॻो पाकिस्तान न पर समूरी दुनिया में महांगाई थी आहे। तेल जे अघनि में अञा बि इज़ाफ़ो थी सघे थो। संदन दौर में गुर्बत घटि थी आहे। मुस्तक़बिल में रिलीफ पैकेज आंदो वेंदो। महांगाई ते ज़ाब्तो आणे अवाम खे ॾुखाइनि मां कढियो वेंदो। कोरोना वायरस जी हिकमत अमलीअ जी दुनिया वाखाण कई। लॻे थो त मुख़ालिफ़ धुर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन खां ॾिनल आहे। जदीद टेक्नोलॉजी सबबि केरु कूड़ नथो ॻाल्हाए सघे। मुख़ालिफ़ धुर तरफ़ां जदीद टेक्नोलॉजी जी मुख़ालिफ़त ते खेसि हैरत आहे। अपोज़िशन खे ख़बर आहे त हुकूमत 5 साल पूरा कया त संदन दुकान बंदि थी वेंदो। लंडन में वेठल शख़्स ॾुख जो इज़हार करे थो त मुल्की हालतूं ख़राब थी वियूं आहिनि। नंढियुनि पार्टियुनि ते गॾियल इजलास में शिरकत लाइ दॿाउ विधो पियो वञे। 19 नवंबर खां अॻु आख़िर जल्द छो आहे? मामिलो शकी बणिजी वियो। सियासत में नाजाइज़ मुदाख़लत थींदी त शिकायत कई वेंदी। हुकूमत हली न पई पर हलाई पई वञे। हुक्मरान नाजाइज़ इक़्तिदार खे ड्रेक ॾियण जी कोशिश करे रहिया आहिनि। चूंड सुधारनि बाबति कानून साज़ी धांधली जी तयारी आहे। हुकूमत हलाईंदड़नि जी ॼाण आहे। चवण लाइ घणो कुझु आहे पर मुल्की हालतूं ख़राब थींदियूं। हिकु दफ़ो ॿीहर इदारनि ॾे अणधुरियो हुअण खे मजरू कयो पियो वञे। राणा शमीम जे बयान जी अदालती जांच थियणु घुर्जे। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान। सुदसभा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त राणा शमीम जो बयान जाली आहे। हुसैन नवाज़ समूरा मामला डील पियो करे। अदालतुनि ते हमला करणु मुस्लिम लीग नून जी आदत रही आहे। कंहिंखे बि गार न ॾिनी आहे। माज़रत क़बूल कई वञे। हू इलेक्शन कमीशन समेत समूरनि इदारनि जो एहतराम कनि था। चूंड सुधारा तहरीक इंसाफ़ न पर क़ौमी मामिलो आहे। पार्लियामेंट जे गॾियल इजलास में वोटिंग मशीन बाबति कानून साज़ी कई वेंदी। सुदसभा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी इलेक्शन कमीशन खां गैर मशरूत माफ़ी वठी छॾी। अॻूणे वज़ीर-ए-आज़म शाहिद खाकान अब्बासी जो चवणु आहे त आला अदलिया राणा शमीम जे इल्ज़ामनि बाबति जांच करे। अॻूणो चीफ जस्टिस साकिब निसार पाण खे आजो करार ॾियणु चाहे थो। मुल्क में लॻे सर्कस जे वॾनि रांदीगरनि जा नाला साम्हूं अची रहिया आहिनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पीटीआई हुकूमत मुद्दो पूरो न कंदी। इमरान ख़ान खे आईंदड़ पाण ग़लती जो एतिराफ़ करे रहिया आहिनि। ग़लती खे कीअं दुरुस्त कयो वेंदो अलाह ई बहितर ॼाणे थो। मरियम नवाज़ संदसि न्याणी वांगुरु आहे। संदसि दरख़्वास्त ते न ॻाल्हाईंदो। हुकूमती इत्तेहादनि पार्टियुनि जा ख़दशा ख़त्म थियण खां पोइ पार्लियामेंट जो गॾियल इजलास सुभाणे थींदो। चूंड सुधारनि समेत 12 खां वधीक बिल पेश कया वेंदा। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन समुंड पाकिस्ताननि खे वोट जे हक़ ॾियण ऐं नेब तरमीमी ऑर्डिनेंस समेत केतिरा ई बिल एजेंडा में शामिल। हुकूमत खे कानून साज़ीअ लाइ कानून में सादी अक्सरियत घुर्बल। मुख़ालिफ़ धुर कानून साज़ी रोकण लाइ हिकमत अमली तयार करे छॾी। सिंध असेंबली में हददख़लियूं करार ॾिनल इमारतुनि जे तहफ़ुज़ बाबति हुकूमती ठारा मंज़ूर। मुख़ालिफ़ धुर ठारा जूं कापियूं फाड़े छॾियूं। नारेबाज़ी गोड़ सबबि इजलास मुलतवी। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त खेनि लखे माण्हुनि खे बेघर करण जो अख़्तियार नाहे। रुॻो नस्ला टावर न पर कराची में लखे अहिड़ियूं इमारतूं आहिनि। वॾनि माण्हुनि खे रेगुलाइज़ कयो वञे थो त ग़रीबनि खे बि ॾिसणु घुर्जे। नस्ला टावर जी गैर क़ानूनी अदावत में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे। हू माण्हुनि जा अझा बचाइण में नाकाम थियनि त खेनि असेंबलीअ में वेहण जो को बि हक़ आहे। सिंध सरकार तरफ़ां सलाह मशवरे खां सवाइ ऑफिसरनि जूं बदिलियूं गैर कानूनी करार। सूबाई हुकूमत रोटेशन पॉलिसी तहत बदिली थियल ऑफिसरनि खे चार छॾण खां रोके छॾियो। मामिलो सिंध काबीना अॻियां उथारण जो फ़ैसिलो। एस्टेब्लिशमेंट डिवीजन खे ख़त। सिंध सरकार जो चवणु आहे त रोटेशन पॉलिसी तहत ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं गैर कानूनी आहिनि।
सिंध काबीना जो अहम इजलास ख़मीस ॾियारे तलब क्यामाड़ी में नेवी खे 200 एकड़ ज़मीन ॾियण जी मंज़ूरी वरिती वेंदी। नए माली साल लाइ कणक जो अघु बि मुक़रर करण जी पिणु मंज़ूरी ॾिनी वेंदी। रबी जे फसल लाइ आबादगारनि खे सब्सिडी ॾियण बि एजेंडा जो हिसो। IB यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर मुक़रर करण लाइ सर्च कमेटी जे ज़ाब्तनि में बि क़ौमी तरमीम कई वेंदी। पंजाब पंजनद लिंक केनाल वसीले सिंध जे हिस्से जो पानी चोराइण में अॻु भरो। नवंबर महीने दौरान TP लिंक केनाल खोले 2000 क्यूसेक पानी चोरायो वियो। इरसाद चेयरमैन नोटिस वठंदे पंजाब जे आपाशी खाते खे फौरी तौर ते TP लिंक केनाल बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो। आपाशी खाते इरसाद जे ज़रिए जो चवणु आहे त इरसाद चेयरमैन पारां नोटिस वठण बावजूद TP लिंक केनाल जे ऑपरेशन खे बंदि न कयो वियो आहे। सिंधु दरिया में पानी जी खोट बावजूद पंजाब TP लिंक केनाल खोले सिंध जे हिस्से जो पानी चोरी करे रहियो आहे। ईर में अरब शिकारनि जी वीडियो रिकॉर्डिंग करण तां क़त्ल कयल नाज़िम जोखी क़त्ल केस में PPMPA जाम अवैस घोराम समेत गिरफ़्तार 6 जवाबदारनि जे रिमांड में वधीक 2 ॾींहनि जे बाद फरियादी धुर जे वकीलनि केस में दहशतगर्दी जा कलम शामिल करण ऐं जाम अब्दुल करीम समेत ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दरख़्वास्त करे छॾी। वकीलनि जो चवणु आहे त नाज़िम जोखे जे क़त्ल सां मुल्क में दहशत पखड़ी ऐं सिंध असेंबली जो वक़ार मजरू थियो आहे। केस में दहशतगर्दी जा कलम शामिल कया वञनि। GD अगवा डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा तरफ़ां नाज़िम जोखे जे वारसनि सां ताज़ियत। संदसि चवणु आहे त ज़रदारी टोलो पंहिंजे MPS खे माण्हू मारण जो लाइसेंस ॾेई छॾियो आहे। मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ नाज़िम जोखे जहिड़ा वाक़िआ करे ॾहका पैदा कयो पियो वञे। नाज़िम जोखे फ़हमीदा सियाल जे क़त्ल ते समूरा MPS ख़ामोश आहिनि। सिंधी क़ौम खे पंहिंजी कावड़ वोट जी ताक़त ज़रिए कढणु घुरिजे। कंबर में प्लाट जी तकरार तां क़त्ल कयल फ़हमीदा सियाल जो खून लोहण जूं कोशिशूं। मुख़्तलिफ़ बिरादरनि जे चङनि मुड़सनि जे जवाबदारनि सां राजूनी लाइ मक़तूल जे वारसनि खे मेड़ मिंत फ़हमीदा सियाल जे मुड़स ऐं ॿियनि वारसनि ठाह खां इनकार करे छॾियो। खानपुर जे कचे वारे इलाइक़े गढ़ी तेगो में पुलिस चौकी ते हमले में ज़ख़्मी थियल अहलकार शहीद। शिकारपुर में जनाज़े नमाज़ अदा कई वई। DIG लाड़काणे SSP शिकारपुर समेत ऑफिसरनि ऐं अहलकारनि जी शिरकत। सलामी पेश मज़हर नवाज़ शेख जो चवणु आहे त धाड़ेलनि जे वॾे अंग पुलिस चौकी ते हमिलो करे हिकु अहलकार खे शहीद कयो। कचे में पाणी अचण सबबि ॾोहारनि सां लामुकाल थियो आहे। अहलकारनि जी शहादत जो अहिड़ो पलान कबो जो ॾोहारी हमेशह यादि कंदा। सिंध TV नेटवर्क जे सर ते इल्मु पिरायो। सिंध समारोह जे सिरेट सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ सरगर्मियूं तेज़। नंढनि वॾनि शहरनि में सक़ाफ़ती गॾिजाणियूं ऐं मच कचहरियूं। स्कूलनि में बि तक़रीबूं। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियूं जूं सक़ाफ़ती वेस पहिरें झुमरियूं अजरक ऐं टोपी समेत ॿिए सक़ाफ़ती वेसनि जी ख़रीदारी बि तेज़ थी वई। ठारू शाबर सां हथियारबंदनि वापारी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मुनवर सुहाग खे मोटर साइकिल सवार हथियारबंदनि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े जी नाकाबंदी। कोट गुलाब मोहम्मद में सतार होटल स्टाफ ते चौकीदार क़त्ल। वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। लाश मीरपुर ख़ास रोड ते रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त चौकीदार खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। वाक़े जी जांच करे थाणनि इंसाफ़ कयो वञे। मुबारकपुर में सगावती तकरार तां भाउ पंहिंजी भेण खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। फायरिंग में ज़ख़्मी थियल नेंगरी जेकब आबाद अस्पताल में दमधणी हवाले कयो। पीर बस्तण में ज़मीनी तकरार तां ज़ख़्मी औरत जे वारसनि जो केस खटी रखे मुज़ाहिरो। मेरान हाईवे ते धरणो ट्रैफिक मुअत्तल। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि जे चवण ते औरत खे ज़ख़्मी कंदड़ जवाबदार गिरफ़्तार करण खां इनकार करे रही आहे।
फैज़गंज जे आबादगारनि खे पाणी न मिलण ख़िलाफ़ 3 ॾींहं बि पक्का चांग में बुख हड़ताली कैंप जारी। आबादगारनि जो चवणु आहे त आपाशी अमलो मुंड जे आबादगारनि खे पाणी विकिरो करे रहियो आहे। ज़रई पाणी मिलण ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। सखर पुलिस तहता मुबेरा मुक़ाबले में मार्जिवल नौजवान निवारसन जो हालाणी में लाश क़ौमी शाहराह ते रखी धरणो, टायरनि खे पाए ट्रैफिक मुअतल। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस लियाकत रिंद खे बेगुनाह गिरफ़्तार करण खां पोइ कूड़े मुक़ाबले में मारियो आहे। मामले जी जांच करे साणनि इंसाफ़ कयो वञे। पाकिस्तान के 29 सालन खां पोइ ICC जे मेगा इवेंट जी मेज़बानी मिली वई। पाकिस्तान 2025 में रिथियल ICC चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी कंदो। रमीस राजा जो चवणु आहे त इवेंट सां दुनिया खे ॿुधाए वेंदो त पाकिस्तान खे रांदियुनि सां केतिरी मोहबत आहे। हू ICC जे फ़ैसिले ते तमामु घणा ख़ुशि आहिनि।